सिंध गवर्नमेंट पारां 15 ॾींहंनि जे लॉकडाउन करण बाद अॼु 6 ॾींहं बि मुसलसल कुंभ शहर जेको आहे सो मुकमल बंदि आहे, जॾहिं त सब्जी ऐं किराने जा जेके दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि ऐं इंतिज़ामिया जा जेके आहिनि तमामु बहितरीनु जेके आहिनि से साराह जोगा जेके अमल आहिनि ऐं इंतिज़ामिया सां हिन वक़्तु SHO कुंभ मौजूदु आहे। अचो त हुननि खां पुछा कयूं त हिननि जो कारकर्दगीअ लिहाज़ सां हिननि जो छा चवणु आहे ऐं जेके डबल सवारी ते जेके मोटरसाइकिल सवार उन्हनि ते बि पाबंदी आहे ऐं हुननि जे लाइ हिननि छा राय अमल जोड़ियो आहे। जी, सिंध हुकूमत जे हुकुमनि ते अमल दरामद कराईंदे काफ़ी रस्ता सील करे चुका आहियूं, खारदार तारूं रसा वग़ैरह लॻाए अहिड़ा काफ़ी चौक मेन चौराहा बंदि आहिनि जंहिंजे बाहिस ते रश थींदी हुई ऐं महांगाई जे हवाले सां दुकानदारनि सां बि काफ़ी सदर जे शहर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिं उन्हनि बि पंहिंजे दुकानदारनि खे काफ़ी हिदायतूं कयूं आहिनि त बाबा हीअ मुश्किल जी घड़ी आहे, जेको बुख बदहाली जो दौरु आहे, हीअ किराना जो मूज़ी मर्ज़ जेको वायरस फैलिजी चुको आहे उन हवाले सां पब्लिक ग़रीबनि जे हिसाब सां सिटी जे शहर बि काफ़ी सदर जेको आहे उन बि तावन कयो आहे ऐं इन नुमाइंदा हज़रात जा बि असां ममनून ऐं मशकूर आहियूं जंहिं इन मुश्किल घड़ी में आवाम जो ऐं इंतिज़ामिया जो काफ़ी साथ ॾिनो आहे ऐं शहर जे सदर बि काफ़ी साथ ॾिनो आहे। सो इन हवाले सां इंतिज़ामात सिंध हुकूमत जे हुकुमनि ते मुकमिल तौर ते अमल करायो वियो आहे। तमामु बहितरीनु इंतिज़ाम सिंध गवर्नमेंट तरफ़ां ख़ासि तौर ते लॉकडाउन जे हवाले सां जेको हे मूज़ी मर्ज़ फैलियल आहे कोरोना जे हवाले सां, पुलिस जे हवाले सां SHO कुंभ जूं बहितरीनु ऐं ज़बरदस्त कावशूं आहिनि। कुंभ शहर मुकमल लॉकडाउन आहे, जेके ज़रूरतमंद अफ़राद आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु ज़रूरत आहे उहे पंहिंजूं शयूं ख़रीद करण वास्ते शहर जी तरफ़ अचनि था पिया, जंहिंखे हर क़िस्म जूं सहूलतूं पुलिस तरफ़ां ॾिनियूं वञनि थियूं पियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पए डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं असिस्टेंट कमिश्नर कोडी जी लापरवाही ऐं लागरदई जी वजह सां कुंभ शहर जा जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजा मनमानी अघ जेके आहिनि उहे मुक़ररु करे छॾिया आहिनि। उन्हनि दुकानदार एसोसिएशन जे सदर खे पिण सां अपील था पिया कयूं, उहो हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे, बहितरीनु शख़्स आहे। मुसीबत जे हिन वक़्तु, मुसीबत जी हिन घड़ीअ में उनखे असां अपील था कयूं त पंहिंजे दुकानदारनि खे सख़्ती सां मनो करे त को बि ॿीणा अघु हिते वसूल न करे ऐं हर मुमकिन सहूलत ॾिए, हर मुमकिन कोशिशि करे त जीअं ग़रीबनि जो वधि में वधि फ़ाइदो थी सघे। जी नाज़रीन, अवां SHO कुंभ ऐं कुंभ जे शहरियुनि जा जेके आहिनि वीचार ॿुधा। हिननि जो इहो चवणो त लॉकडाउन जे लिहाज़ सां पुलिस जा तमामु बहितरीनु जेके आहिनि से अमल आहे, तमामु बहितरीनु कारकर्दगी आहे, पर ॻाल्हि महांगाई जी आहे त महांगाई जेका आहे उहा बि चोट चढ़ी वई आहे ऐं दुकानदार जेके आहिनि सब्जी फ़रोश आहिनि या किराने जा दुकान में मनपसंद रेट जेके आहिनि से वठी रहिया आहिनि ऐं फ़ी किलो ते 10 खां 20 रुपया इज़ाफ़ी वठी रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।